जेड़ा साईं हड़ एक जेड़ा हड़ एक जेड़ा साईं हड़ एक जेड़ा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इन वक्त असीं हर एक जरा जे जो सोसाइटी ते मौजूद आहियूं। अभी जो ॾिसी रहा फन टीवी न्यूज़। आऊं आहियां आरिफ कलादी पंहिंजे कैमरामैन परवेज़ दायो सां गॾु। अचो त पंहिंजे इन अदाकारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। इन वक्त असीं हर एक जरा जे तमामु वॾे आर्टिस्ट, तमामु वॾे कॉमेडियन शाइर, असांजे सिंध जे सितारे मीर सफ़दार सईद जेको हिन हड़ई हिकु जहिड़ा में अजायो वॾेरो अजायो या रईस अजाए जे जो नाले सां जो किरदारु आहे, अचो उन सां जेको आहे सो ॻाल्हि ॿोल कयूं। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर पहिरियों त तव्हांखे असीं जो ख़ुशि आमदीद चऊं था। महिरबानी तव्हांजी, लख महिरबानियूं। तव्हां सर खोड़ कमु कयो आहे जेको आहे कॉमेडी ते, तव्हां माना जेको शाइरी बि कई आहे, ॿिया स्क्रिप्ट बि जेको तव्हां कया आहिनि। हड़ई हिकु जहिड़ा जे बारे में अव्हांजो छा ख़्यालु आहे? हीउ ड्रामो सीरियल असांजो डायरेक्टर ज़फ़र खोखर साहब करे रहियो आहे ऐं उनजी डायरेक्शन उहो करे रहियो आहे ऐं उन सां गॾु मूंखे सेठ अजाए जो किरदारु जेको आहे सो मिलियो आहे ऐं कहाणी बि तमामु बहितरीनु आहे ऐं डायरेक्शन जेका आहे असांजे ज़फ़र साहब जी तमामु बहितरीनु आहे ऐं इंशाअल्लाह ताला मूंखे वॾी में वॾी उमेदु आहे त असांजा दोस्त जेके ॾिसंदड़ आहिनि ऐं उहे गौर सां उन्हनि खे ॾिसंदा ऐं असांजो हर किरदारु इंशाअल्लाह ताला उन्हनि खे वणंदो ऐं टहकनि जा कूकरा हूंदा ऐं मां ख़ुदि ताड़ी वॼाए इहो दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त असांजो ड्रामो हड़ई हिकु जहिड़ा KTN ते ज़फ़र खोखर साहब जी हिदायत में ॾिसंदा। महिरबानी। थैंक यू। वॾी महिरबानी सर, थैंक यू। हर एक जहिड़ा जो हिकु दफ़ो वरी डायरेक्टर असांजो बहितरीनु दोस्त ज़िंदा दिल माण्हू ज़फ़र खोखर साहब। सर अस्सलाम वालेकुम। सर वालेकुम आरिफ। फन टीवी वारनि जो हिकु दफ़ो ॿीहर शुक्रगुज़ार आहियां। मुंहिंजे भाउ जो चैनल आहे ऐं जेको मेज़बान आहे उहो बि मुंहिंजो भाउ आहे साईं, तव्हांखे ॿुधाईंदो रहां नाज़रीन। हिन जूं मुहबतूं त सदाईं असां सां शामिल हाल रहंदियूं आहिनि ऐं हिननि जो प्यारु, हिननि जो ख़ुलूस उहो असां सां गॾु असां सां मुहबतुनि जे सिलसिले वांगुरु हलंदो आहे। आया आहिनि, असां भली कार था चऊं दोस्तनि। वॾी महिरबानी सर, थैंक यू सो मच। सर असांजूं ख़्वाहिशूं पंहिंजी जॻह ते, तव्हांखे बि ख़बर आहे न्यू एंट्री जे लाइ असीं ॾाढा ख़ुशि आहियूं। तव्हांखे ॿ आर्टिस्ट बहितरीनु आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी थी वई जो हिकिड़ो अहिड़ो माण्हू अचानक जेको मिलियो जंहिं उन चार चंड लॻाए छॾिया। मूं ॿुधो आहे जेको दोस्तनि जे वातां, पर आउं तव्हां खां ॿुधणु चाहियां थो। जी सर। सर असल में ॻाल्हि ईअं हूंदी आहे त जॾहिं सोप सीरियल रिकॉर्ड कया वेंदा आहिनि त उनजो पहिरियों स्पेल तारुफ़ ई हूंदो आहे ऐं सेकेंड में वरी उनखे ताज़गी बख़्शण जे लाइ नवां किरदार इंट्रोड्यूस राइटर कराईंदा आहिनि, डायरेक्टर फिल्माईंदा आहिनि। सो ईअं सिलसिले खे अॻिते वधाईंदे हिन दफ़े असां 2 टे किरदार इंट्रोड्यूस कराया हुआ। हिकिड़ो किरदारु आहे रईस रामबूटे ख़ान जो, जेको असांजे सिंध जे तमामु वॾे आर्टिस्ट। हिकिड़ा आर्टिस्ट उहे हूंदा आहिनि जेके TV ते सोशल मीडिया ते वॾा आर्टिस्ट हूंदा आहिनि ऐं उहे हूंदा वॾा आहिनि, पर हिकिड़ा अहिड़ा बि आर्टिस्ट हूंदा आहिनि जेके गुमनामी जी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, तमामु घटि नज़र ईंदा आहिनि, पर उहे तमामु वॾा महा आर्टिस्ट हूंदा आहिनि। उन्हनि महा आर्टिस्टनि में तमामु 2 वॾा महा आर्टिस्ट इनवल असांजे उन ॿिन्ही किरदारनि में। हिकिड़ो रईस रामबूटो ख़ान ऐं ॿियो हुनजो कमदार क़ाइम। उहो रईस रामबूटो ख़ान असांजो वली मोहम्मद खीरो साहब ठुल सां जो तालुक़ु आहे, जेको जग मशहूरु कॉमेडियन अदा फ़कीर मोहम्मद खीरो जो वॾो भाउ आहे। वॾो भाउ आहे बिल्कुलु। सो तमामु बहितरीनु किरदारु कयो अथई। हक़ीक़त इहा आहे त तारीफ़ूं मुंहं ते पब्लिक में कंहिंजो बि करणु सुठो न लिखियो वेंदो आहे, उन सां शख़्सियतुनि जा नुक़सान थींदा आहिनि। पर हीउ पॉज़िटिव माण्हू आहे, उनजी तारीफ़ मां हर कंदुसि, हर जाइ कंदुसि, जीअं हुन में उत्साह पैदा थिए ऐं अॻिते नए जोश जज़्बे सां कमु करे तमामु बहितरीनु कमु कयो अथई। मुंहिंजी तवक़ातुनि, मुंहिंजे जेके बि हिकिड़ियूं ख़्वाहिशूं हुयूं या जेका मुंहिंजी अखि ही जेका चाहे पई त हीउ किरदारु हिन तरीक़े सां अदा थियणु खपे, उन खां वधीक उहो कमु करे पियो ऐं इंशाअल्लाह जॾहिं नाज़रीन ॾिसंदा त इहो किरदारु हुनखे तमामु घणो मज़ो ॾींदो ऐं इन मां हू इंजॉय कंदा ऐं इन जा फॉलोअर थींदा। बाक़ी आहे ॻाल्हि फताह सिंगड़ जी, हू पंहिंजे नाले जो मोहताज न आहे, तमामु वॾो आर्टिस्ट आहे। घोटकी समूरी सिंध जा माण्हू हुन मां वाक़ुफ़ आहिनि। ग़रीब आहे, मिसकीन आहे, वफ़ादार आहे, वफ़ाशियार आहे, वाइदे जो पको आहे, टीम मैन आहे ऐं फताह जूं जेके क्वालिटियूं आहिनि उहे अदारिफ़ तव्हां सम्झी सघो था। तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहे ऐं बहितरीनु हुन कमु कयो आहे। हिकिड़ो जोड़ गॾियो आहे, तव्हांखे मज़ो ईंदो इंशाअल्लाह। सर असांजो दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि, तव्हांखे अल्लाह पाक अञा बि जेको कामयाबी अता फ़रमाए। वॾी महिरबानी। थैंक यू सर। असांजी बि दुआऊं आहिनि त फन टीवी ॾींहों ॾींहुं उरूज वठे। अदा फयाज़ लाशरी जो चैनल आहे, ईअं सम्झो मुंहिंजो पंहिंजो ज़ाती चैनल आहे।
इहा अञा जेको आहे त अॻिते अचे ऐं सॼी सिंध जे माण्हुनि खे पंहिंजनि परिस्तारनि खे पंहिंजनि दोस्तनि ॾिसंदड़नि खे मां गुज़ारिश कंदुसि फन टीवी खे तव्हां सब्सक्राइब कयो ऐं उनजे पेज खे फॉलो कयो ऐं हिन जा वीडियोस शेयर कयो त जीअं असांजो हीउ चैनल तमामु अॻिते वधे। सर ॿियो असां ॿुधो आहे त हिकिड़ी बहितरीनु जेको आहे सिंधी फिल्म तव्हांजी जो जेको आहे डायरेक्शन में पई थी ठहे गब्बर सिंधी, उनजे बारे में असांखे ॿुधायो थोरो। तमामु वॾो हिकिड़ो ज़बरदस्त कॉन्सेप्ट आहे अदा फयाज़ लाशारी जो ऐं स्टोरी लिखी आहे वाजिद आज़ाद हुलियो साहब। सेंट्रल आइडिया आहे फयाज़ जो आहे ऐं काफ़ी ॾींहंनि खां असांजी ख़्वाहिशूं हुयूं, अदा बि बेचैन हुयो इन पंहिंजे प्रोजेक्ट जे लाइ। काफ़ी दफ़ा असां इंट्रोड्यूस बि कयो ऐं सोशल मीडिया ते उनजूं पोस्टूं बि रखियूं, पर असां माज़रत ख़्वाह हुयूं ॾिसंदड़नि खां जेके उन इंतज़ार में आहिनि त गब्बर सिंधी जी शूटिंग कॾहिं थींदी। सबबु आहे असांखे हीउ ड्रामो मिली वियो, ड्रामे जी शूटिंग में असां अची वियासीं त पोइ असां फिल्म जी रिकॉर्डिंग न करे सघियासीं। हाणे हीउ स्पेल असांजो जीअं ख़तमु थींदो कुझु ॾींहंनि में इंशाअल्लाह ताला असां गब्बर सिंधी जी रिकॉर्डिंग स्टार्ट कंदासीं ऐं जेके बि ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे बाक़ाइदे मौक़ो ॾिनो वेंदो त अची हिन फिल्म में कमु कनि। ऐं उनजे लाइ मां उन्हनि सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त जेके असांजा वीडियोज़ उहे आहिनि उन्हनि ते फ़ोन नंबर ॾिनल आहिनि, उन्हनि दोस्तनि सां राब्ते में अचनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गब्बर सिंधी एज़ ए जेको गब्बर सिंधी जो कैरेक्टर आहे उहो असांजे सिंध जो तमामु वॾो आर्टिस्ट फ़कीरमंद खीरो पुरोड़ो साहब अदा कंदो ऐं हुन गेटअप बि वठी छॾियो आहे, तयारी में आहे ऐं इंशाअल्लाह ताला सभिनी खे मौक़ो ॾींदासीं। महिरबानी सर। थैंक यू। हिकिड़ो ॿियो असांजो आर्टिस्ट नई एंट्री तमामु बहितरीनु अदाकार, मुंहिंजो पसंदीदा अदाकार ठुल सां उनजो तालुक़ु आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम। अबा वालेकुम सलाम। सर छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर? अल्लाह जा एहसान आहिनि बा, ख़ुशि आहियां, ठीकु ठाक लॻो पियो आहे। पटको यार वॾी अल्लाह महिरबानी कई आहे, ॻोठ जो चङो मुड़ुसु थियो आहे न। वाह वाह माशाल्लाह। तव्हांखे हाणे हिकु जहिड़ा में जेका एंट्री मिली आहे उनजे बारे में असांखे कुझु जेको ॿुधायो। साईं सभ खां पहिरियां त हाणे हिकु जहिड़ा ड्रामे में जेके करेक्टर आहिनि माशाल्लाह सिंध जा सभु सीनियर ऐं मुंहिंजा वॾा उस्ताद, मुंहिंजी वॾी ख़ुशि नसीबी आहे जो हाणे हिकु जहिड़ा ऐं केटीएन ते मां कमु कयां थो ऐं मेन किरदारु वॾेरे जो ॾिनो अथऊं। साईं ज़फ़र जी महिरबानी, फयाज़ लाशारी जी महिरबानी ऐं तव्हांजो नालो आरिफ कलाती, तव्हांजी बि वॾी महिरबानी बा। मां त वॾो ख़ुशि नसीबु आहियां, केटीएन ते कमु कयां थो सो बि हाणे हिकु जहिड़ा ड्रामे में। अञा छा खपे मूंखे? माशाल्लाह सर, असांजी मन महिरबानी न आहे या दोस्तनि जी, ऐं तव्हां टैलेंट आहे, तव्हां पाण माशाल्लाह बहितरीनु आर्टिस्ट आहियो। हाणे पंहिंजे ई आवाज़ में जेको तव्हांजो ओरिजिनल आवाज़ आहे जो ड्रामे में कयां थो इहो मूंखे ॿुधाईंदा त हाणे हिकु जहिड़ा जो स्क्रिप्ट तव्हांखे कीअं लॻो? असांजो जो डायरेक्टर आहे हाणे हिकु जहिड़ा जो उनजे बारे में बि थोरो ॿुधायो। सर सभ खां पहिरियां त हाणे हिकु जहिड़ा तमामु बहितरीनु ड्रामो आहे, कॉमेडियन ड्रामो आहे। मां चवां थो सिंध में अहिड़ो ड्रामो न हूंदो ऐं हिन में जेके बि करेक्टर आहिनि सभु माशाल्लाह आहिनि ऐं डायरेक्टर ज़फ़र खोखर आहे, उनजी वॾी महिरबानी आहे। तमामु बहितरीनु डायरेक्टर आहे, सुठी महिनत करे थो असां ते। मां त नंढड़ो आर्टिस्ट आहियां, पर हीअ चौधारी जेके वॾा आर्टिस्ट आहिनि उन्हनि जे विच में मां कमु कयां थो। मां पाण खे ख़ुशि नसीबु सम्झां थो। सो ॾिसण वारनि खे चवां थो दुआ कयो त हीअ असांजो ड्रामो तमामु बहितरीनु आहे, तव्हांखे पसंदि अचे ऐं अॻियां हिन सिलसिले खे हलाईंदा हलूं। तमामु बहितरीनु कहाणी आहे, तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहिनि हिन में कमु करण था ऐं तमामु सुठो सुरीलो ऐं सुठी तबियत जो मालिक ज़फ़र खोखर डायरेक्टर आहे। इहा असांजी वॾी ख़ुशि नसीबी आहे जो मां जहिड़ो हिकिड़ो नंढड़ो आर्टिस्ट बि हिन एॾे वॾे ड्रामे में कमु थो करे। अल्लाह से तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे, अल्लाह से तव्हांखे कामयाबियूं अता फ़रमाए। वॾी महिरबानी तव्हांजी, लख लाइक़। वॾी महिरबानी बाबा, महिरबानी। हाणे हिकु जहिड़ा जे सेट ते हिकिड़ी ॿी जेका नई एंट्री, नओं किरदारु, नओं अदाकार, सिंध जो बहितरीनु कॉमेडियन, बहितरीनु आर्टिस्ट, घोटकी सां उनजो जेको तालुक़ु आहे OGDC सां। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं। सर अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। अब्दुल फताह साहब, पहिरियों त तव्हांखे मुबारकबाद पेश कयूं था हिन हाणे हिकु जहिड़ा जी एंट्री में। उनखां पोइ तव्हां जेको आहे कमु अॼु बि कयो आहे, कल्ह बि कयो आहे, ॿिया तव्हां खोड़ कमु कया आहिनि, कॉमेडी ऐं एक्शन या ख़ासि करे तव्हां किरदार जेके कमदार जा कंदा आहियो। हाणे बि मुंहिंजे ख़्याल में जेको हिनजो कमदार जो किरदारु तव्हांखे। जी जी बिल्कुलु, मूंखे कमदार जो किरदारु आहे हींअर। अच्छा, स्क्रिप्ट छा हुयो, कीअं तव्हांखे जेको आहे कमु कंदे जेको आहे महसूसु थियो? सर हूअं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जेके मां कमदार जा किरदार ख़ासि करे कया आहिनि उहे सदर जी फिल्मनि में हूंदा आहिनि
उनमें जेको वॾेरो हूंदो आहे उहो नेगेटिव वॾेरो हूंदो आहे, कमदार कमीनो हूंदो आहे उनमें। ही बि कमदार आहे, हड़ाई हिकु जहिड़ा जो सेट आहे, हिन में ही मज़ाक़िया ड्रामो आहे। हिन में जो कमदार आहे इहो कमाल जो कमदार आहे ऐं जो नालो बि आहे कमदार क़ाइम। सो उन हवाले सां मां तव्हांखे ॻाल्हि कंदुसि त ही अलॻि आहे, छो त मज़ा ई आहे। इनशाला असां कोशिशि कई आहे त माण्हू असांजे हिन ड्रामे ते जेको पहिरियों ॾिठो हूंदो उन ते ज़रूरु खिलंदा हूंदा ऐं मज़ो वठंदा हूंदा, लुत्फ़अंदोज़ थींदा हूंदा। ऐं जेको आउं हिन में कमदार में आयो आहियां हिन में तो अनोखो आहे ऐं अलॻि आहे, थोरो फ़नी आहे, तमामु बहितरीनु। सही, इन जो मतिलबु आहे तव्हांखे जेको मज़ो अचे पियो। ॿियो इहो त जेको हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे उहो तव्हांखे जेको आहे कीअं लॻो? सर मां त इहो चवंदुसि त दोस्त काफ़ी डायरेक्टर आहिनि, सुठा बि आहिनि माशाल्लाह। इन ज़फ़र खोखर साहब जो ॿुधाइण जो अंदाज़ जेको आहे न अहिड़ो आहे, जेकॾहिं माना नंढे ॿार खे बि को डायलॉग ॿुधाइजे न उहे आसानी सां चई वेंदो, कमाल आहे इहो। यानी हुनजो सम्झाइण, हुनजो जेको चवणु एॾो आसान आहे जो बहितरीन नमूने माण्हू जेको नओं बि सम्झी सघे थो। इहो मतिलबु न? जी जी बिल्कुलु बिल्कुलु ईअं असांजो मतिलबु इहो ई आहे। ठीकु आहे सर, असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। इनशाला तव्हांजो किरदारु जीअं ई ऑन एयर थींदो इनशाला जेको आहे तव्हांखे अलाह से कामयाबु ॾींदो। आई लव यू फन टीवी न्यूज़ फनकार। हिन वक़्तु असीं सिंध जी तमामु बहितरीनु आर्टिस्ट ऐं थोरे अरसे में वॾी जेको आहे सो कामयाबियूं माणियूं आहिनि। खोड़ स्टेज ड्रामा, खोड़ टीवी ड्रामा, सिंध जी ख़ूबसूरत अदाकारा अब्दा गुल सां गॾु आहियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ख़ुश आहियो? ख़ैर, अल्लाह पाक जो करम आहे। तव्हां ड्रामा बि खोड़ कया आहिनि, ॿिया एक्शन ड्रामा बि। पहिरियों दफ़ो ज़िंदगी में कॉमेडी ड्रामो, कीअं थो लॻे तव्हांखे? तमामु सुठो। स्क्रिप्ट जे बारे में कुझु ॿुधाईंदो ऐं डायरेक्टर ज़फ़र खोखर तव्हांखे जेको आहे कीअं लॻो? सर डायरेक्टर जी त ॻाल्हि ई पंहिंजी आहे, तमामु सुठो आहे। ऐं स्क्रिप्ट उनखां बि सुठो आहे, एॾो कमु करण में मज़ो थो अचे, सो मां ॿुधाए कोन पई सघां। माशाल्लाह। मुंहिंजे ख़्याल में खोड़ तव्हां जेको आहे सो कमु कयो आहे, एक्शन बि, ट्रेजिडी त मां तव्हांजे ड्रामा खोड़ ॾिठा आहिनि, रोईंदे तव्हांखे खोड़, ऐं हाणे जेको खिलण ऐं खिलाइण वारो माहौल इंजॉय कयो पिया? तमामु घणो इंजॉय कयूं पिया। ट्रेजिडी बि इंजॉय कंदा आहियूं, लेकिन हे उनखां वधीक इंजॉय पिया कयूं। वाह, अल्लाह से तव्हांखे आबाद करे, अल्लाह से तव्हांखे अञा बि जेको आहे सो कामयाबियूं अता फ़रमाए, वॾी महिरबानी। तव्हां बि ॿुधा असांजे अदाकार हाल अहवाल, उन्हनि जा व्यूज़, वरी ॾिसंदा रहियो फन टीवी न्यूज़। हाणे इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान आरिफ कलादी खे, पंहिंजे कैमरामैन परवेज़ परवाने खे। अल्लाह हाफ़िज़।